जेकबाबाद खां ख़बर शामिल कयूं पिया। ब्यूरो चीफ वसीम इक़बाल जी रिपोर्ट मुताबिक़ ज़िला जेकबाबाद खे यूनिवर्सिटी ॾियो जे हवाले सां जीनियस इंग्लिश अकेडमी में एक प्रोग्राम रखियो वियो, जंहिंमें चीफ गेस्ट जेकबाबाद खे यूनिवर्सिटी ॾियो तहरीक जा अॻुवान ताज वेलफेयर एसोसिएशन जे अहमद नवाज़ रिंद, नौजवान कुटबार इतिहाद जे चेयरमैन ज़ैनुल आबिदीन कुटबार ऐं नियाज़ अहमद अबड़ो सदर फारूक अहमद हुआ। जीनियस अकेडमी के डायरेक्टर ज़ाहिद अली वगण ऐं टीचर्स वक्कास अहमद कुटबार, मुज़म्मिल दाऊद पोटो, कुतुबुद्दीन हालार अहमद रिंद, तमाम उस्तादन ऐं शागिर्दन गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान, गवर्नमेंट ऑफ सिंध खां जेकबाबाद में यूनिवर्सिटी की घुर कई। अॻुवाणनि जो चवणु हो त इल्म की रोशनी जा शुआ ज़हन ऐं ज़िंदगियुनि खे रोशन बणाइनि था। रोशनी जो उहो चंडो आहे जेको बहितर माहौल में बहितर तालीम सां ॿारनि जी बहितरीन तरबियत करे थो। ही मासूम ॿारड़ा सुभाणे जी दुनिया लाइ तैयारी में मसरूफ़ आहिनि ऐं जेकी ज़िंदगी में अज़ीम शयुनि जी हासिलात रखनि था, छो त इल्म की रोशनी तव्हांजे नस्ल सुजागी कंदी ऐं जंग की तबाही अवां जो वजूद मिटाईंदी। उन्हनि गुलनि जहिड़नि ॿारनि खे बहितर मुस्तक़बिल लाइ मुतालबो आहे त जेकबाबाद यूनिवर्सिटी ॾियो।